वस्बिर नफ्सक मअल लज़ीना यदून रब्बहुम बिल गदात वल अशी। काफ़िरनि ते दरख़्वास्त कई नबी साईं खे त सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सभु चयो अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना मौलाना मुहम्मद व आलिहि असहाबिहि अजमईन बिरहमतिक या अल्लाह। अते अर्ज़ु कयूं त साईं महिरबानी करे असांखे मौक़ो ॾियो तव्हां खां असांखे ॻाल्हियूं ॿोलियूं पुछूं। फरमायो त भली अचो, पर साईं हिकिड़ो शर्त आहे त तव्हां वटि ग़रीब मिसकीन सादा सूदा लटन फाटल के मुहाजिर अहिड़ा वेठल आहिनि जिन सां असांखे वेहण में बेइज़ती थी महसूस थिए, सो इन्हनि खे उथारे कढो त पोइ हुज़ूर साईं जन अहिड़नि ग़रीबनि मिसकीननि सां गॾु वेठा हूंदा हुआ, एतिरे क़दुरु मेल झोल करे अची वेहंदा हुया जो ॿाहिरियों माण्हू जेको नबी साईं खे न ॾिठल हो अॻे सुञातल चओ त मन नबी हुकुम ऐं फलाणो तव्हां में नबी कहिड़ो आहे, पोइ हिकिड़ो माण्हू हितो इशारो कंदो हाज़ा हो नबी अल अब्याज़ुल अमहक़, हीउ असांजो नबी जेको गोरो गोरो ॾिस थोरी ॻाढ़नि अथसि चेहरे में, थोरो हसीन रंग जो भूरो भूरो गोरो गोरो, पर थोरी हुन गोराए पए भूरा में थोरी सुर्खी बि आहे, इहो असांजो सुहिणो नबी थी। ईअं गॾिया वेठा हूंदा हुआ। आख़िर साहबा किराम हिकु दफ़ो अर्ज़ु कयो त साईं असां तव्हांजे लाइ हिकिड़ी दिकी ठाहियूं ज़मीन ते मथे मस्जिद में जो तव्हांजो जेकर उन ते वेहो त हर को सम्झे त इहो हिननि जो नबी आहे। फरमायो त न, मां अलाह जो बानो आहियां, तव्हां बाननि सां गॾु ईअं वेहंदुसि जीअं बाना मालिकनि जा वेहंदा आहिनि। सलात पढ़ो हाणे नबी साईं जन खे ख़्यालु पैदा थियो हे काफ़िर जहन्नम में वेंदा, कलमो पढ़ंदा त अलाह ताला हिननि खे बचाईंदो, ईमान आणींदा त हिननि खे मोहबत पैदा थींदी। तंहिं करे जेकर मां पंहिंजे दोस्तनि खे घड़ी उथारे छॾियो त का वॾी ॻाल्हि कान्हे, दिलि में ख़्यालु आयो। अलाह ताला तो क़ुरान पाक में फरमाए वला ततरु दिल लज़ीना आमनू, इहे शख़्स जेके तोसां गॾु मोमिन वेठा आहिनि नबी हिननि खे न उथारिजाए पंहिंजे कचहरी में। अलाह अकबर, अलाह जो हुकुम अची हिननि खे उथार न। वरी ख़्यालु दिलि में पैदा थियो त जेकर उथारिया न हिननि खे भला मां उथी वञा हुननि ॾे, जॾहिं हू अचनि पिया चवनि त तव्हां हेॾे बीहो, मां तव्हां सां हेॾे हिते थो ॻाल्हायां, हीअ जमात हिते भली वेठी रही, भला इन में त हर्ज कोन्हे, उथारी त कोन, न को तड़ी हुननि खे न को उथारी। मजलिस उहो ई हुज़ूर पाक सलाह सम्झो मजलिस मां उथी पंहिंजे जाइ ते वेंदा, हाणे उथी हुननि ॾे विया। अलाह ताला तो फरमाए त वस्बिर नफ्सक मअल लज़ीना यदून रब्बहुम, हिते क़ुरान में फरमाए वरी पंहिंजे जीअ खे इन्हनि साहबनि सां गॾु रोके रखो साईं, तूं बि न उथ। हा इन्हनि काफ़िरनि जे अचण ते न पंहिंजे हमराहनि खे उथार, वरी जे इहे वेठा रहनि त भला तव्हां उथी हुननि सां होॾे तव्हां बि हिते वेहो। पोइ साईं हो त कोन था अचनि, अलाह त फरमाए मां बेपरवाह आहियां, अचनि त अचनि, जे न अचनि त न अचनि, अचे वेहनि त इन्हनि सां वेहनि न त न, छो त इहा बरकत जमात जी आहे, अचे वेहंदा त इन बरकत में इन जमात में बरकत में शरीक थियनि। दुआ आहे त अलाह ताला तव्हांखे असांखे क़ुरान शरीफ़ जी अज़मत अता फरमाए, नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ताबेदारी अता फरमाए, सहाबा किराम जी ताबेदारी मोहब्बत अता फरमाए। फरमाइनि त अल्लाह अल्लाह फी असहाबी मन अहब्बहुम फबिहुब्बी अहब्बहुम मन अबग़ज़हुम फबिबुग़ज़ी अबग़ज़हुम। अल्लाह तो सहाबा जे अंदरि जेको हिन सां मोहबत रखंदो मूंसां मोहबत अथसि तंहिं करे, जेको हिन सां दुश्मनी रखंदो मूंसां दुश्मनी अथसि तंहिं करे। फरमाए त ला तत्तखिज़ूहुम ग़रज़न फी दीनी, मुंहिंजे दीन में सहाबा किराम खे निशान न बणाइजो। दुआ आहे त अल्लाह ताला असांखे तव्हांखे हुज़ूर अनवर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी शफ़ाअत नसीब करे, सहाबा किराम जी इज़त ऐं अज़मत